ॾाढी बढ़िया ॻाल्हि आचार्य रजनीश चई आहे कि परलोक जी जेकी कमाई आहे सची भक्ति आहे उहा करण महिल असांखे ईअं लॻंदो आहे कि असां लॻे थो कोई फालतू कमु करे रहिया पैसा मिलंदा कोन एॾो परियों खां अचो सत्संग ॿुधो केॾी संगत रायपुर मां थी अचे घणा साल बाबा भगत राम साहिब जन खां था अचनि पुछो त उन्हनि खे छा मिलियो आहे उन्हनि जो बि त धंधो वापारु आहे समय कढी उन्हनि खे घणो समय ॾियणो पवंदो हूंदो चकर भाटा जी अपेक्षा 2-3 घंटा अचण में 2-3 घंटा वञण में 2-4 कलाक त लॻंदा उहे अलॻि 2 कलाक हिते 1.5 कलाक ऐं वरी समय कढी अचणु हुते 1 बजे पहुचनि तॾहिं वञी धंधो वापारु थिए असां सहजता सां चई वेंदा आहियूं अरे अॼु न आयुमि अॼु ईअं ई न आयुमि हा अचिणो त हुयो पर छा कजे फासी पियाऊं धंधे में फासी पियाऊं माया में फासी पियाऊं सही चए थो जेको असली कमाई आहे उहा हिते विञाइण वांगुरु लॻंदी आहे ऐं जेकी 1 पैसो कमु न ईंदी पूरी विञाइण वारी कमाई आहे उहा असांखे परलोक जहिड़ी कमाई लॻंदी आहे चओ हरे राम स्वामी राम सुखदास महाराज जन चवनि था कि माण्हू जीअंदो ईअं आहे कि मरणो ई न आहे ज़िंदगी ईअं जीअंदा आहियूं कि असांखे मरणो आहे ई कोन ऐं मरंदो ईअं आहे कि 1 ॾींहुं बि ज़िंदगी न जी सघियो वीचारो मृत्यु महिल थोरी लॻंदो आहे कि एॾो जल्दी मां मरंदुमि कंहिंखे लॻंदो आहे ॿुधायो 70 साल जी उमिरि बि थी वञे त उनखे बि कोन्हे मन जे अंदरि आहे कि अञा मुंहिंजो जीवन आहे सॼो ॾींहुं थोरी न वेही करे भॼन कंदुमि भक्ति कंदुमि हरे राम उन्हनि खे बि लॻंदो आहे त अञा संसार में कुझु अर्जित कजे कुझु कमाए वठिजे कुझु इकठो कजे सही ॻाल्हि आहे इहा सम्झ अची वई त सम्झो सत्संग थी वियो एतिरी ॻाल्हि सम्झ में अची वञे भाई 12 कलाक दुकान ते असां नथा चऊं असां वटि वेठा हुजो घर में पंहिंजे मकान में हिते आयो सत्संग सुठी ॻाल्हि आहे लेकिन कलाक कयो वॾी ॻाल्हि आहे लेकिन घर में त भॼन कयो बाक़ी 6 कलाक न 3 कलाक ते जोड़ियो कि 3 कलाक पूरा रखूं असां भॻवान जे भक्तीअ जे लाइ अचानक टिकट कटिजी वेंदी आहे अचानक वञिणो पवंदो आहे कोई इंफॉर्मेशन कोन्हे कि वञिणो आहे असांखे अचानक वञिणो पवंदो उनजी तयारी पहिरियों खां हुजणु खपे हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद जो छॾना सो अस्थिर कर माने सतगुरु चवनि था जंहिंजो त्याग करणो आहे उहो असां स्थाई था सम्झूं परमानेंट आहे जो होवन जेकी मृत्यु अचण वारी आहे सो दूर पराने उहो लॻे थो हाणे थोरी न मरंदुमि मां हे मरण वारी त क़ौम ई अलॻि आहे मां त जीअंदुमि भाई मूंखे अञा सभु ठीकु आहे बढ़िया थोरो घणो थींदो रहंदो आहे सर्दी बुखार अरे जवान जवान हली था वञनि अद्भुत थी वई हाणे मीडिया में तव्हां अखियुनि सां ॾिसो था पिया क्रिकेट खेॾंदे हार्ट अटैक थो अची वञे नोट ॻणींदे बैंक में हार्ट अटैक थो अची वञे माल विकिणंदे दुकानदार खे हार्ट अटैक थो अची वञे पियो यात्रा कंदे अटैक थो अची वञे हिकिड़ी समाचार वाचिका इंटरव्यू थी वठे त पंहिंजा प्राणांत थी विया चओ हरे राम हरे कृष्ण जॉगिंग कंदे हार्ट अटैक थो अची वञे जिम कंदे एक्सरसाइज जवान हट्टा कट्टा माण्हू 25 साल जा हार्ट अटैक थो अची वञे हे त बहाना आहिनि चओ हरे राम तंहिंजे करे भाई हर क्षण असां भॻवान खे अर्पण कयूं इंतज़ारु न कयो मृत्यु जो पहिरियों तयारी करे रखो ईअं न आहे कि असांखे धंधो न करिणो आहे दुकान न खोलणो आहे या घर में मुंहुं न ॾियणो आहे सभु करिणो आहे बसि भीतर लक्ष्य हुजे कि मुंहिंजो जीवन त भॻवान जे लाइ आहे बसि एतिरी सी ॻाल्हि जनक महाराज राजा थिया आहिनि जानकी माता जा पिता जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की सॼे जगत जी माता जानकी माता उन्हनि जी कन्या ठही आई धीअ ठही आई जनक महाराज राजा महाराज हूंदा हुआ बिल्कुलु सम्राट बादशाह शहनशाह त कई माण्हू संदेह कंदा त ही ब्रह्म ज्ञानी कीअं हूंदा लेकिन उहे वाकई ब्रह्म ज्ञानी उनजो नालो ई पइजी वियो वैदेही देह खो न्यारा हिकिड़ो संत आयो मुनि चवणु लॻो बाबा तव्हां ब्रह्म ज्ञानी आहियो मूं ते कृपा कयो मां छॾणु त चाहियां थो काम वासना लोभ लालच छॾिजे नथी मां चाहियां थो कि मां त्याग कयां इन्हनि सभिनि जो छॾे छॾियां
लेकिन छॾिजे नथी। तव्हां मूंखे सम्झायो ॿुधायो। त जनक महाराज चयो मां तोखे अची करे सम्झाए त ठीकु आहे। हा बाबा साम्हूं अची सम्झाए वञा सुठी ॻाल्हि आहे, लेकिन मां अचां कीअं? हे जेको सिंघासन आहे मूंखे छॾे कोन थो। जनक महाराज था चवनि हे सिंघासन मूंखे छॾे ई कोन थो। संत चवण लॻा साईं खुलियल त वेठा आहियो, कोई जंजीर थोरी बदलतो। चई जंजीर बि न बदल आहे, उहा नज़र नथी अचे, पर पकड़े वेठो आहे मूंखे सिंघासन। चई साईं छो था संतनि सां मज़ाक कयो? हा केॾी आस रखी आवां, तव्हां बि मज़ाक था कयो? चई मज़ाक त तव्हां था कयो। उथी बीठा जनक महाराज। छा आहे सिंघासन मूंखे पकड़े सघंदो? तोखे केरु पकड़े वेठो आहे? तूं पाण ई हिननि खे पकड़े वेठो आहे। जंहिं क्षण तूं हिन जो त्याग करणु चाहींदे, छॾणु चाहींदे, उन ई क्षण तूं बिल्कुलु जागृत थी वेंदे। भीतर तूं तीव्र इच्छा कर, भीतर पक्को इरादो त कर। चओ हरे राम। जिनखे बि झटको लॻो आहे त हिकु क्षण में ई लॻो आहे। तुलसीदास महाराज खे उनजी धर्म पत्नीअ चयो हाड़ मास सां एतिरी प्रीत, एतिरी राम जी सां करियां त साक्षात दर्शन पायां। बसि उतो ससुराल में वापसि विया त घर न विया, अची करे पंहिंजी भक्ति कयूं, रामायण लिखियो। महात्मा बुद्ध सिद्धार्थ था पहिरियों, उन्हनि खे बि झटको लॻो। जेॾी महिल उन्हनि ॾिठूं कोई बीमार बि थींदो आहे, वरी ॾिठूं कोई ॿुढो बि थींदो आहे, वरी ॾिठूं कोई मरंदो बि आहे। उनजे पिता सभिनि खां बचाए रखियो इन खे। ज्योतिषनि पहिरियों ई ॿुधायो। वॾो झटको लॻी वियो, उतां वापसि ई न विया, फ़क़ीर बणिजी विया, साधु बणिजी विया। चओ हरे राम। हरे